अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मुझो नालो है मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼोके हिन वीडियोज़ में असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त निगहत नाज़ जो जेको नओं एल्बम आयो हुयो उन में जीअं त मुनवर मोलाई साहब बि पिणु हुयो। दोस्तों उहो वीडियो असां तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। दोस्तों मुमताज़ मुनवर मोलाई ऐं निगहत नाज़ दोस्तों उहे ई ॿ हिकिड़े एल्बम में गॾु हुया। उहे हिक ॿिए सां छा ॻाल्हाइनि पिया गाने दौरान उहो अञा ताईं असांजे साम्हूं न आयो आहे। दोस्तों हलूं था उन वीडियो जी तरफ़ ऐं ॾिसूं था उहो निगहत नाज़ ऐं मुनवर मोलाई साहब जो वीडियो। दोस्तों उम्मीद है तव्हां मुमताज़ मुनवर मोलाई साहब जो वो वीडियो ॾिठो हूंदो ऐं निगहत नाज़ साहब जो एल्बम थी रहियो हुयो जंहिंमें ही गानो रिकॉर्ड पिणु थी रहियो हुयो। दोस्तों तव्हां ॾिठो हूंदो जेका मुमताज़ मुनवर मोलाई साहब हुनखे का कन में ॻाल्हि ॿुधाए पियो, ख़बर नाहे त उहा अलाए कहिड़ी ॻाल्हि हुई जेका निगहत नाज़ साहिब सां हुन ॻाल्हि शेयर कई आहे। दोस्तों इहा ॻाल्हि साम्हूं अञा ताईं बि न आई आहे। दोस्तों अॼोकी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।